इन वक्त मौजूद आहियूं उबाड़ो लग साले खान डहर में, जिते उबाड़ो सेपको जा करप्शन जा चिटा सबूत नज़र अची रहा आहिनि। हिते 11,000 वोल्टेज तारूं जेके आहिनि ख़ाली काठी जे लकड़नि ते रखियल आहिनि, जंहिं किरण सबबि पहिरीं बि केतिरा भेरा हिते हादसा थिया आहिनि ऐं हाणे बि हिकु 11,000 लैंड किरण सबबि कोश बिरादरी जी हिकु मेंह जेकी आहे उहा मरी वई आहे ऐं हिकिड़ो नौजवान आहे जेको रहीमयार ख़ान जी अस्पताल में सीरियत हालत में पियल आहे ऐं असां सां उनजा वारिस गॾु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। मौक़िफ़ इहो आहे साईं अर्ज़ा त ज़मीन ते तारां पइला आहिनि वापडा वारा, हिन टाइम ताईं कोई बि ज़ाहिर न आहे। चो मोहम्मद उस्मान नाले अली गुआर जो पुटु उहो ज़ख़्मी आहे, सीरियस बिजली में अची वियो आहे। 2 मियूं ज़ख़्मी आहिनि, हिकु में असांजी मरी चुकी आहे। कोई बिजली बंदि न थी आहे हिन टाइम ताईं, कोई असांजो एक्शन न खयो वियो आहे, कोई न वापडा वारनि जो नंबर मिलियो आहे हिन टाइम ताईं, न बिजली बंदि आहे। असांजो मौक़िफ़ इहो आहे त बराए महिरबानी करे हिन ते FIR बि थी वञे। असांजो नुक़सानु छा लाइ वॾो, असांजो मुड़ुस बि सीरियस आहे, रहीमयार ख़ान अस्पताल में दाख़िल आहे ऐं में बि जेकी आहे मरी वई आहे। इन जो असांखे हर्ज ॾिनो वञे या बिजली मथे कई वञे। सर असांजो माल चराईंदो पियो छोकिरो कोश आहे, मोहम्मद उस्मान नालो अथसि, धणवाल जो अली गुआर जो पुटु आहे। हिते माल चराईंदो पियो, 11,000 लैन किरियो पियो आहे। केतिरा दफ़ा हिते नुक़सान बि थियो आहे, वेतर हाणे बि नुक़सानु थियो आहे। जवान सीरियस आहे, रहीमयार खणिजी वियो आहे। उन खां पोइ में जेको आहे हिकिड़ो मरी चुको आहे, 2-3 ॿियूं फटियूं आहिनि। मालिकनि भॼी रुकी बड़े बचायो, ॿियो ॻोठ वारनि साथ ॾिनो, सम्झे बचायोसीं, अलाह ख़ैरु कयो आहे। जवान सीरियस आहे, जवान रहीमयार आहे। उन खां पोइ जेको आहे हिन टाइम ताईं वापडे वारा कोई बि ज़ाहिर न थियो। हे असां वटि मीडिया वारनि जो महिरबानी आहे, अची पुॻाइनि असां वटि, ॻाल्हि ॿुधी करे फ़ोन कयोसीं, उन खां पोइ अची पुॻाइनि। बाक़ी वापडे वारो कोई ज़ाहिर न थियो। 11,000 लैन आहे, हेठि पियो आहे थियो धरती ते, ॾिसंदा पियो हे पन्नी आहे, हे छॿार आहे, उन जे हेठों जेको आहे तार लॻा पिया आहिनि। हिन टाइम कोई ज़ाहिर न थियो। महिरबानी करे इन्हनि ते एक्शन खयो वञे, इन्हनि ते जेको क़ानूनी कार्रवाई कयो वञे। जेको नुक़सानु थियो आहे उन जो बि बदिले जो ज़िम्मेवार इहे पंहिंजा वापडे वारा आहिनि, सम्झे। छो ईअं थियो आहे, छो न 11,000 लैन आहे। ज़ुल्म मां 2-3 दफ़ा उन्हनि खे चई चुका आहियूं ऐं वेतर 2-3 दफ़ा नुक़सानु बि थियो आहे, पोइ बि उन्हनि लापरवाही कई आहे। उन्हनि जे लापरवाही जे बावजूदि असांजो नुक़सानु थियो आहे। महिरबानी कयो वञे। सॼे इन खे अमले खे असांजो अपील आहे, कहिड़े कहिड़े जो नालो खणो, सजन जो अपील आहे सजन सां, त असांजो जेको आहे हमदर्दी कयो वञे। असां ग़रीब मिसकीन आहियूं, मिसकीननि जो हमदर्दी कयो वञे। असांखे जेको आहे मुहफ़्फ़ मिलियो वञे, असांखे पंहिंजो बदिलो मिलियो वञे। छो ईअं न जारी थींदो पियो आहे। महिरबानी दोस्तनि जो। ताले साले ॻोठ जे लाइ छोकिरे नुक़सानु थियो आहे, छोकिरो असांजो बि सीरियस आहे। छोकिरो नुक़सानु आहे, में बि पई आहे, 2 में फटी बि आहिनि। असां हाणे उते बीठा आहियूं, हिन महिल ते को न छो आहे। 11,000 लैन धरती ते पई आहे, न को खंभो विधो अथनि, न का शइ विधो अथनि, कुझु न आहे। असां हाणे काठियुनि ते खड़ो आहे, काठियुनि ते अॻे बि नुक़सानु घणा छा आहिनि हिते, हाणे बि नुक़सानु वरी वेतर छो आहे। वापडारनि खे अञा का ख़बर न पई आहे त असांजो हे थिए। असांजो ॻोठु आहे, ख़बर आहे, उन्हनि खे ॼाणी ॿुधी असांजो नुक़सानु कराइनि थो। असां 20 चकर कया आहिनि फ़ोन, बाबा आयो बंदो, हे बंदो बिजली बंदि कयो, बंदो लैन कयो। का न थंभो मारींदा आहिनि, न का शइ मारींदा आहिनि। ईअं पई अची सॼी पनी में अर्थ कई पिया या बिजली। असां हाणे काॾे वञूं, असां सॼी उबावड़े वारनि खे, मीरपुर वारनि खे सॼी जुगार सां असां इहो ॿुधाईंदा पिया आहियूं त इहे असांजे ग़रीबनि जे महिरबानी करे असांजे इहो बिजली बंदि कराइनि। वापदार अचनि, बिजली कटे असांखे इहे करनि। असांखे पंहिंजो हक़ बि मिलियो वञे, सामान बि असांजो पियो आहे। असांजा ॿार उते कूकदा पिया आहिनि, नंढा वॾा ॿार बि कूकदा पिया आहिनि। 5 लाख 6 लाख जी में आहे, वॾो नुक़सानु हो छोकिरे जो छो आहे। माण्हू सीरियस पियो आहे, उहो बि अलाए छा थिए न छा न थिए। ॿी छोकिरी नंढड़ी आहे, उन जा बि कपिड़ा सड़ी आहिनि, उहा बि दहा करे भॻी आहे। हाणे असां पोइ जंहिंखे ख़बर ॿुधे साईं SB ऑफिस, SB खे बि